रमज़ान मुबारक जो महीनो खुश नसीबन के नसीब थींदो आहे ऐं उन खां वॾा खुश नसीब उहे आहिनि जेके रमज़ान जा रोज़ा रखण वारा आहिनि। रमज़ान जो रोज़ो हर मुस्लमान जे मथां फ़र्ज़ आहे। रोज़ो रखिजे इन बंदि करीस। रोज़ो रखिजे त उन जे क़वाइद ऐं ज़वाबित खे बि मलहूज़ रखणु ज़रूरी आहे। मिसाल तौरु माण्हू निमाज़ पढ़े थो त निमाज़ में माण्हू बीहंदो आहे, हथ ॿधी बीहंदो आहे, उन में ॻाल्हाइणु न आहे, उन में दुनिया जी गुफ़्तगू न आहे, हेॾे होॾे ॾिसणु न आहे, क़िबले जे रुख़ थी बीहणु ज़रूरी आहे। जेसीं ताईं इहे क़वाइद ज़वाबित पूरा न कंदो तेसीं उनजी निमाज़ न थींदी। निमाज़ में जेकॾहिं माण्हू बीठो हुजे, निमाज़ में कचहरी वेठो करे, उनखे उहा उन शइ खे निमाज़ न सॾिबो आहे। माण्हू सजदे में वञे ऐं सजदे में ॿियनि सां गुफ़्तगू करे या ज़बान सां बुरो भलो कंहिंखे चवे या को सलाम करे उनखे सलाम जो जवाबु ॾे, छिक अचे त उनजो जवाबु ॾे, इहा निमाज़ न थी, उहा निमाज़ अधूरी रहिजी वेंदी। उनखे निमाज़ जो न इनखे निमाज़ चइबो, न इनखे निमाज़ जो अजुर मिलंदो। निमाज़ तॾहिं मुकमल थींदी जॾहिं उनखे शरीयत मुतहरा मुताबिक़ अदा कयो वञे। ईअं ई रोज़ो बि अल्लाह जे तरफ़ां फ़र्ज़ आहे त उन जा क़वाइद ऐं ज़वाबित अल्लाह जे नबी मुक़रर फ़रमाया आहिनि। जेसीं उन्हनि खे पूरो न कबो तेसीं माण्हू खे रोज़े जो सवाबु न मिलंदो। साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मन लम यदअ क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदअ तआमहु व शराबहु। जेको माण्हू पंहिंजी ज़बान खे बुरी ॻाल्हि खां नथो रोके सघे ऐं पंहिंजे जिस्म खे बुरनि अमलनि खां नथो बचाए सघे त पोइ उनजे बुखे ऐं उञे रहण में अल्लाह खे का परवाह कोन्हे का। बुख ते वेठो आहे, जो उन ते वेठो आहे, पंहिंजो पाण खे सॼो ॾींहुं 12-14 कलाकनि जो रोज़ो आहे, उन में पंहिंजो पाण खे उञो रखियईं, बुखियो रखियईं, पर उन में गारियूं ॾिनई, घटि वधि ॻाल्हाई, बुरो लफ़्ज़ चयईं, माण्हुनि सां झेड़ो झगड़ो कयईं। अल्लाह जो नबी तो फरमाए उनखे उनजे बुखे रहण या उनजे उञे रहण जी अल्लाह खे का हाजत कोन्हे का। उनजे लाइ अल्लाह वटि को अजुर ऐं सवाबु कोन्हे को। अजुर ऐं सवाबु उनजे लाइ आहे जेको माण्हू पंहिंजे पेट खे त बुखियो रखे पर अल्लाह जे नबी जी ॾिनल राह ते अमल बि करे ॾेखारे। सम्झो था? साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु अमल इब्न आदम लहू, हर आदम जे पुट जो अमल उन जे लाइ आहे, इंसान जो हर अमल उन जी ज़ात जे लाइ आहे, इल्ला सियाम, मगर रोज़ो। मदीने वारो साईं तो फरमाए त फइलैय व अना अजज़ी बिही, उहो रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो वेंदो आहे, उन जी जज़ा मां अल्लाह पाण ॾींदो आहियां। रोज़ो रखे उनजो अजुर, रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो वेंदो आहे, उनजो अजुर सवाब ॿी का शइ न, मूं अल्लाह जी पंहिंजी ज़ात आहे। साईं फरमायो वसियाम जुन्नतुन, रोज़ो ढाल आहे, रोज़ो हिफ़ाज़त कंदड़ आहे गुनाहनि खां, बदकारियुनि खां, बेहयायुनि खां, शैतानी हमलनि खां। इहा अल्लाह हिकिड़ी ढाल बनाई आहे। फ़इज़ा कान यौम सौमिन अहदिकुम, पोइ जॾहिं तव्हां रोज़ो रखो त फला यरफुस वला यसखब, पोइ तव्हां मां को बि माण्हू बुरी गुफ़्तगू न करे, कंहिंसां झगड़ो झेड़ो न करे, बुरी ॻाल्हि न करे, कंहिंखे गार न ॾे, कंहिंसां विढ़े न, कंहिंसां फ़साद न करे। फ़इन साबहु अहदुन औ क़ातलहु, जेकॾहिं तव्हां मां केरु कंहिंखे तव्हांखे गार ॾे, तव्हां रोज़ेदार आहियो, तव्हांखे को गार थो ॾे, औ क़ातलहु, या तव्हां सां झगड़ो थो करे या तव्हां सां विढ़े थो, आका दा फरमान फलियकुल, उनखे चओ इन्नी साइम, मां रोज़ेदार आहियां, मां रोज़ेदार आहियां, मूंखे मुंहिंजे नबी इन कम खां मना कई आहे, मां इन पासे न ईंदुसि, मां ख़ामोशी इख्तियार कई आहे, सब्र करण वारो आहियां। ॻाल्हि सम्झो था हले कोन था? रोज़ो रखे, उन सां वरी गिला करे, उन सां गीबत करे, उन सां बुरी ॻाल्हि करे, उन सां झेड़ो ऐं फ़साद करे, उन सां नाशाइस्ता गुफ़्तगू करे, त उन रोज़े जो अजुर न मिलंदो, उन रोज़े जो सवाबु न मिलंदो। साईं फरमाया सियाम जुन्नतुन, रोज़ो बाने जे लाइ ढाल आहे, मालम यखरिका, तेसीं उहा ढाल क़ाइम रहंदी जेसीं उहो उन ते उनजी हिफ़ाज़त कंदो रहंदो। पर जेकॾहिं बुरी गुफ़्तगू कयईं, बुरी ॻाल्हि कई त उहो उन ढाल खे ख़तमु करे छॾींदो, ख़राब करे छॾींदो, उनजो रोज़े जो उन ते असरु कोन थींदो।
अक्सर तौर ते असां 20 ॾियारा 19 ॾींहं पूरा जे थिया आहिनि रोज़ा रखिया आहिनि पर असां पंहिंजे नफ़्स ते निहारियूं असां पंहिंजी दिलि में निहारियूं असां पंहिंजी जान ते निहारियूं त उन रोज़े जो असरु थियो आहे कि न कोन थियो आहे अहिड़ो अमल जेको अल्लाह जे लाइ आहे अहिड़ो अमल जंहिंजी जज़ा ख़ुदि रब जी ज़ात आहे अहिड़ो एॾो वॾो अमल आहे इस्लाम जे वॾनि फ़राइज़ में हिकिड़ो फ़र्ज़ आहे उन ते असां अमल कयूं था पर उनजो असांजी जान ते को असरु थियो आहे कि न कोन थियो आहे जेकर नाहे थियो त उनजो सबबु इहो आहे जो असां रोज़े जे क़वाइद ऐं ज़वाबित ते पूरा कोन था लहूं उनखे सही तरह पंहिंजे अमल में नथा आणियूं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां जो फरमायो त रोज़े खे जेसी ख़राब न करे रोज़े ख़राब करणु छा आहे साईं फरमायो बिकिज़बिन औ गीबतिन कूड़ ॻाल्हाइण जे ज़रिए कंहिंजी गीबत ऐं गिला करण जे ज़रिए को माण्हू गीबत थो करे या कूड़ थो ॻाल्हाए या ज़बान सां बुरो लफ़्ज़ थो चवे उहो रोज़े जी ढाल खे ख़राब करे थो छॾे रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल जू घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जन के रोज़े में सिवाय बुख जे ॿी का शइ नसीब थींदी कोन्हे का को अजुर न को सवाब न को इनाम न व रुब काइमिन लैस लहू मिन क़ियामिही इल्ला सहर साईं फरमायो घणा रातियुनि जे क़याम करण वारा अहिड़ा आहिनि तहजुद पढ़नि था तरावियूं पढ़नि था नफ़िल पढ़नि था पर उन्हनि खे जिस्म जे थक ऐं ओजागे खां सवाइ ॿी का बि शइ नसीब कोन थींदी माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह रोज़ो बि रखूं पंहिंजो पाण खे बुख ते बि रखूं उन ते बि रखूं ऐं पंहिंजो पाण खे साईं मुंहिंजा रोज़ेदार बि सॾायूं पर उनजो अजुर न मिले त केॾी बदनसीबी आहे केॾी बदबख़्ती आहे जो असां रोज़ो रखियोसीं ऐं उनजो अजुर न मिलियो आहे ऐं साईं जन फरमायो त रोज़ो रखो त उनजा क़वाइद ज़वाबित आहिनि जो अख खे बुरी नज़र खां बचायो ज़बान खे बुरी ॻाल्हि खां बचायो हथ सां कंहिंखे अज़ियत न पहुचायो विख खणी कंहिंसां ज़्यादती करण जे लाइ न वञो तव्हां हलाल ते रोज़ो रखो हलाल ते रोज़ो खोलियो तॾहिं उन रोज़े जो असरु तव्हांजे मथां थींदो तॾहिं उनजो अजुर ऐं सवाब तव्हांखे ॾिनो वेंदो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त हिकिड़ी जॻह हिकिड़ो दफ़ो साईं फरमायो रोज़ो रखो पोइ साहबा किराम रोज़ो रखियो पोइ हीअं मस्जिद में वेठा हुया त हिकिड़ो साहबी अंदरि आयो साईं करीम जी ख़िदमत में अर्ज़ कया रसूलल्लाह ॿ औरतूं आहिनि इन हुना इमरातैन क़द सामता ॿ मायूं आहिनि जन रोज़ो रखियो आहे ऐं उन इजाज़त घुरनि थियूं त या रसूलल्लाह असांखे इजाज़त ॾियो त रोज़ो खोलियूं उन बुख में मरी वेंदियूं अहिड़ी उन्हनि सां हालत थी वई आहे उन रोज़े जे करे उन्हनि सां अहिड़ी कैफ़ियत थी वई आहे जो उन्हनि खे जेकॾहिं असां न चलींदासीं मानी खाइण खां ऐं उनखे रोज़ो न खोलण जी इजाज़त ॾींदो त अंतमूता मिनल अक्शे उहे बुख ई उनजे करे मरी वेंदियूं त फ़क़त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया उन खां मुंहुं मोड़जे उन जी ॻाल्हि ॾे ध्यानु ई कोन जीअं अणवणंदड़ ॻाल्हि थींदी आहे का ॻाल्हि नथी वणे कंहिंजी सूरत नथी वणे त उन खां मुंहुं मोड़े छॾिबो आहे त उन साहबी टियों ॿ टे दफ़ा इहा ॻाल्हि कई यार रसूलल्लाह उहो नियाणी ॿार बीठियूं आहिनि औरतूं बीठियूं आहिनि साईं फरमायो कूड़ थियूं ॻाल्हाइनि ईअं रोज़ेदार न आहिनि वठी अचो उन्हनि खे साईं जन हिकिड़ो प्यालो घुरायो काठ जो प्यालो साईं फरमायो वात में आङुर विझी ऐं तव्हां उल्टी कयो उन उल्टी कई त ॿिन्ही औरतुनि जे वात मझां गिलाज़त रत जा दिग ऐं साईं मुंहिंजा गंदगी गोश्त जा टुकड़ा पिया निकिरनि अल्लाहु अकबर साहबी हैरान थी विया हे छा माजरा आहे हे छा थी वियो साईं फरमायो इन हातैन सामता अम्मा अहल्लल्लाहु लहुमा व अफ्तरता अला मा हर्रमल्लाहु अलैहिमा हिननि अल्लाह ताला हिननि ते हलाल कयो त हिन रोज़ो रखनि पोइ हिननि हलाल शइ ते रोज़ो रखियो ऐं हराम शइ जे मथां रोज़ो खोलियो आहे अर्ज़ कयो कीअं आहे रसूलल्लाह साईं फरमायो सॼो ॾींहुं पराई गिला कंदियूं पियूं वठनि सॼो ॾींहुं ॿियनि जी गीबत कंदियूं पियूं वठनि इन जे करे अल्लाह ताला उन्हनि जे रोज़े खे हराम करे छॾियो उन्हनि जे रोज़े खे ज़ाया करे छॾियो माण्हू रोज़ो रखे वरी गिला वेठो करे वरी गीबत वेठो करे त उन रोज़े जो अजुर न मिलंदो उन रोज़े जो सवाब न मिलंदो बेटा पंहिंजे रोज़नि खे ख़राब न कयो पंहिंजे रोज़नि खे ज़ाया न कयो पंहिंजे इबादत खे पंहिंजी बंदगी खे ईअं बुराई करे बदामाली करे या मदीने वारे साईं जे हुक्मनि जी भञकड़ी करे उन लफ़्ज़नि खे पंहिंजे अमलनि खे पंहिंजी इबादतुनि खे ज़ाया न कयो अकुलमंद माण्हू उहो आहे जेको पंहिंजी जमा पूंजी जी हिफ़ाज़त कंदो आहे माल खज़ानो सोन हुजे जेतिरो वधीक माल हूंदो उनजो पहिरो ओॾो वधीक ॾिबो आहे उनजी ओतिरी वधीक हिफ़ाज़त कबी आहे रोज़े जहिड़ी बि का दौलत आहे ई कोन्हे का
रमजान जी इबादत जड़ी भी का दौलत आई कोने का तो उन दौलत जी यार सोन चांदी हीरन जवाहरन का वधिक कीमती दौलत आ उन जी हिफाजत अञा वधिक कयो न पंहिंजो पाण खे बुरे लफ़्ज़ खां बचायो गीबत खां गिला खां जहिड़े खां फसाद खां बचायो त अल्लाह ताला असांजे रोज़नि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला